लतीफ़ कॉलोनी भिटशाह जे रहवासी सैयद अली ॾिनो शाल क्यारी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त कुझु ॾींहं अॻु लतीफ़ कॉलोनी में क़ाइमु सरकारी जानवरनि जी अस्पताल ते बासरनि पारां कब्ज़ो करण जी कोशिश कई त उन ख़िलाफ़ आवाज़ उथारण ते बासर धुर जा जान जा वेरी बणिजी विया आहिनि। बासरनि गुलाम चवाण खे वरगलाए असां ख़िलाफ़ कूड़ा केस दाख़िल कराए हिरासत करण जी साज़िश कई पई वञे। हुन चयो त मूंखे मुंहिंजे भाइरनि वालिद ऐं सोठनि खे कूड़नि केसनि में फासाइण ऐं मोतमार धमकियूं ॾेई प्रेशराइज़ कयो पियो वञे। गुलाम चवाण बासरनि जो साथारीदार आहे जेको असांखे नुक़सानु पहुचाइणु चाहे थो। हुन मुताबिक़ मूंखे कोट सगोरी में 22A दाख़िल कराई आहे। बिला वजह तंग कयो पियो वञे। गैर क़ानूनी कब्ज़े जे मामले तां असां मथां कूड़ा केस दाख़िल कराया पिया वञनि जेके बेबुनियाद आहिनि। असां IG सिंध DIG हैदराबाद SSP मटियारी DSP हाला ऐं SHO भिटशाह समेत वसवारनि खां मुतालबो था करियूं त मूंखे मुंहिंजे भाइरनि वालिद ऐं मुंहिंजे सोटनि खे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। असां मां कंहिंखे बि को नुक़सानु पहुतो त उन जा ज़िम्मेवार बासर धुर ऐं सदस्य साथारीदार गुलाम चवाण मास्टर अली नवाज़ जतोई वारा हूंदा। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।